नाज़रीन, ठुल्ह जसकम जे सॾ ते पूरी सिंध जियां ठुल्ह में बेशटर बंद हड़ताल दौरान कंदकोट कशमोर रोड ते धरणो समें गाॾियूं बीहजी वयूं। उन मौक़े ते जसकम अॻवान कामरेड शोएब नूनारी न्यू मेहरान न्यूज़ खे पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे अॼु जसकम जे सॾ ते सॼी सिंध में शटर बंद हड़ताल ऐं बीठा रोक जो ऐलान कयो वियो। अॼु ठुल्ह जे अंदरि पंजाब जो मेन रोड बंदि आहे। असीं पंजाब खे इहो ॿुधाइण था चाहियूं त 7 करोड़ सिंधी क़ौम खे ही जेके तव्हां गैर कानूनी केनाल कढो था इहे क़बूल न आहिनि। असीं सम्झूं था तव्हां बंदूक जे ज़ोर ते सिंधी क़ौम खे झुकाइण चाहियो था। तव्हां बंदूक खणंदो तलाउ ॾींहुं अहिड़ो बि आणींदो जो असां तव्हांखे बंदूक जवाब बंदूक सां ॾींदासीं। ऐं उन खां अलावा राणा सनावला 2-3 ॾींहं अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त जेकॾहिं सिंधी रोड बंदि कया त असीं खोलींदासीं, उन्हनि खे ज़ोरी उथाईंदासीं। असां राणा सनावला खे चुता था ॾियूं तूं बि तुंहिंजो पीउ ज़रदारी बि अची हिते साईं GMC जे पैरोकारनि खे उथारे ॾेखारे त असीं तव्हांखे हक़ीक़ी पीपलो मञींदासीं। ऐं उन खां अलावा असांखे 17 सालनि में पीपुल्स पार्टी सिर्फ़ बुख बदहाली धाड़ियल राज ॾिनो आहे। हिन मुल्क जी रियासत 77 सालनि में असांखे लाश ॾिना आहिनि, कॾहिं धाड़ियलनि जे हथां, कॾहिं धारनि जे हथां त कॾहिं पाकिस्तान जी फौज जे हथां। उहे हिन जे ई करे असांखे लाश ॾींदा आहिनि त जीअं साईं GMC जा पैरोकार रोड ते न अचनि। पर असीं तव्हांखे चिटे ऐं वाज़ह तौर ते ॿुधायूं था त तव्हां हिकिड़ो असांजो माण्हू शहीद कंदव त असां 10 माण्हू निकिरींदासीं। सिंध जे दुश्मन सम्झो असां शहीद बशीर खान कुरैशी खे शहीद करे क़ौमी तारीख़ ख़तम कंदासीं। पर अॼु उहे अखियूं खोले ॾिसनि त सॼी सिंध में ॻाढ़ो झंडो झूले थो। छा उन्हनि खे शहीद बशीर खान कुरैशी शहीद करण खां पोइ क़ौमी तारीख़ ख़तम थी वई? इहो तव्हांखे वरी बि चुता था ॾियूं त सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। जेकॾहिं केनाल नारो नोटिस वापसि नथा वठो त असीं पंजाब जा सभु रस्ता बंदि कंदासीं। ऐं अॼु बि बंदि आहिनि। ही सिर्फ़ केनालनि जे इशू ताईं रोड बंदि न हूंदा, पर सिंधू देश जी आज़ादी ताईं रोड बंदि हूंदा। जेसीं ताईं सिंध खे आज़ाद नथा कयो पंजाब असांजो जहिड़ो रहंदो। तव्हां इहे पंहिंजा नोटिस वापसि वठो। जेकॾहिं नोटिस वापसि न वठंदव असां मरण जे लाइ तयारु आहियूं। असांजे वसीलनि ते, असांजे दरिया ते, असांजे कोयलनि ते जेकॾहिं पंजाब कब्ज़ो कंदी, हू चोराईंदी त असां चिटे वाज़ह तौर ते ॿुधायूं था त असीं बि उन्हनि खे गुलनि जा हार कोन पाराईंदासीं। पोइ असां बि करण जे लाइ तयारु आहियूं। असां सम्झूं था त जेकॾहिं सिंधू दरिया मां केनाल कढंदव त असीं तड़पी मरी वेंदासीं। असीं एतिरा बेगरत न आहियूं। तड़पी मरण खां पोइ असां विढ़ंदासीं, विढ़ी मरंदासीं। पंहिंजो सिंधू देश लाइ विढ़ंदासीं, पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदासीं, पंहिंजे पाणी लाइ विढ़ंदासीं। पंजाब इहो ग़लति फ़ैसिलो कयो आहे, ग़लति उन शइ में हथ विधो आहे। पर हिते जॾहिं खां हिकु सिंधियुनि जो बचो जीअरो आहे त पंजाब लाइ मौत जे मिसल आहे।